नाज़रीन, नौशेरा फिरोज़ मां ख़बर ॾींदा बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बि कार्रवाई वधीक 7 इमारतूं सील कयूं वयूं आहिनि। खाते जे डेमोलिशन इंचार्ज शाहिद जमाली, असिस्टेंट मज़हर अली कुरैशी, वकार, पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट फोर्स जी मदद सां नक्शो पास न हुजण करे वधीक 7 इमारतूं सील कयूं वयूं आहिनि। जन इमारतुनि में घर, दुकान ऐं बंगला शामिल। नए तामीर लाइ नक्शो पास कराइण ज़रूरी आहे। उन मौक़े ते डेमोलिशन इंचार्ज शाहिद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमारत मालिकनि खां 3 महीननि खां लेटर कढिया पर क़ानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं न कयूं, जंहिं करे कार्रवाई कई वई आहे। नई तामीर कंदड़ शहरुनि खे घुर्जे त हू नक्शो पास कराइण खां पोइ ई पंहिंजी अदावत कनि, छो त क़ानून ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ अॻिते हली सख़्ती थी सघे थी। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशेरा फिरोज़।